मीरपुर पठोड़ी तालके अस्पताल में आवाम खे इलाज सहूलियतूं न मिलण, अस्पताल में डॉक्टर ऐं दवाउनि जी खोट, सरकारी अस्पताल मर्फ NGO हवाले करण, आवाम खे सहूलियतुनि खां महरूम करण ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कमेटी जे अॻुवाण इरफान राखवाजा, इम्तियाज़ मेमण ऐं ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते एक्शन कमेटी जे अॻुवाणनि चयो त तालके अस्पताल मीरपुर पठोरो मर्फ NGO जो हवाले थियण खां पोइ तबाही जे किनारे ते पहुची वई आहे। सरकारी अस्पताल में अक्सर दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट सबबि इलाज लाइ ईंदड़ शहरनि ऐं ॻोठाणनि खे टके जी गोरी बि नथी ॾिनी वञे, जंहिं करे सरकारी अस्पताल आवाम लाइ बेफ़ाइदे बणियल आहे। तेलका हॉस्पिटल मीरपुर पठोरे में दवाउनि जी खोट ऐं एम्बुलेंस जी खोट ऐं स्टाफ जेको आहे उन जी बि खोट आहे ऐं स्पेशलिस्ट बि हिते कोन्हे, एक्सरे मशीनूं, अल्ट्रासाउंड उहे बि कंहिं कम जूं कोन्हे। में गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी दवाउनि जी तमामु घणी खोट आहे, जंहिंजे करे ग़रीब मिसकिन माण्हू परेशान आहिनि। उन सां गॾोगॾु स्पेशल डॉक्टर कोन्हे, दिलि जो डॉक्टर कोन्हे, आई स्पेशलिस्ट कोन्हे, लेबर रूम बंदि पियो आहे, एक्सरे मशीन बंदि पई आहे। इन खां अलावा जेको आहे सो जेका एम्बुलेंस आहे उन एम्बुलेंस जी हालति इहा आहे जो गुज़िरियल 1.5 महीने खां वठी उहा जेक ते बीठी आहे, उनजो टायर कोन्हे। एहतियात अॼु मर्फ जे ख़िलाफ़ु आहे। मर्फ जे अचण सां ई असांजे भठोरो हॉस्पिटल मुकमल तबाह थी चुको आहे। छो त अॻ में सिविल अस्पताल में डॉक्टर हूंदा हुआ ऐं उन्हनि बहितरीन कमु हलाईंदा हुआ। मर्फ अचण खां पोइ ॿ पासा हुअण जे करे असांजी बजट नाजायज़ इस्तेमाल बि थिए। अॻवाणनि आला अख़्तियारनि खां मुताबिक़ कयो त तालका अस्पताल मां मर्फ NGO जे नाअहल इंतज़ाम खे फौरी हटाए सरकारी अस्पताल मां डॉक्टरनि दवाउनि जी खोट खे ख़तमु करे आवाम खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।